साइंसदान हवा मां मक्खण ठाहिण में कामयाब थी विया। ॼाणियो हिन ख़ुसूसी रिपोर्ट में। उन ॻाल्हि जो यकीन करणु तमामु घणो ॾुखियो आहे, पर साइंसदान हवा मां मक्खण ठाहिण में कामयाब थी विया आहिनि। जी हा, उहा हक़ीक़त में माइक्रोसॉफ्ट जी शरीक बानी बिल गेट्स जी कोशिशुनि सां हिकु अमरीकी कंपनी सिर्फ़ कार्बन डाइऑक्साइड ऐं हाइड्रोजन जी मदद सां मक्खण ठाहियो आहे। हक़ीक़त में इहो मक्खण शुरूआत आहे। हाणे साइंसदान बि खीर, आइसक्रीम ऐं पनीर मां तयारु करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिवर नाले हिकु कंपनी चर्बी पैदा करण लाइ थर्मोकेमिकल तरीक़ो इस्तेमालु कयो, जेको हिन वक़्तु सिर्फ़ जानवरनि तरफ़ां हासिल कयो वेंदो आहे। हिकु ब्लॉग पोस्ट में बिल गेट्स चयो त हुन मक्खण लाइ समूरियूं गैस कार्बन ऐं हाइड्रोजन एटम मां ठाहियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि खे जानवरनि जी ज़रूरत नाहे। हुन चयो त हिन तरीक़े में हवा मां कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ मां हाइड्रोजन हासिल करे गरम कई वई ऐं पोइ फैटी एसिड खे उन्हनि खां अलॻि करे चर्बी पैदा कई वई। गॾियल कुन मूजिबि पालतू जानवर आलमी सतह ते वॾे मिक़दार में नुक़सानकार गैस निकिरंदा आहिनि, जॾहिं त पाम ऑयल वणनि खे कटे हासिल कंदो आहे। बिल गेट्स मूजिबि लेबॉर्ट्री मां चर्बी ऐं तेल तयारु करणु अजीब लॻे थो, पर उन सां मौसमी तब्दीली जे मसइले खां बचण में मदद मिलंदी। बिल गेट्स चयो त अहिड़े माहौल दोस्त मक्खण जी क़ीमत घटि रखणु हिकु वॾो चैलेंज आहे। तहक़ीक़ जा नतीजा जर्नल नेचर इस्तेहकाम में शाया कया विया।